नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां कोर्ट जी का ख़बर ॾींदा त पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवाण माउन खसूसी वज़ीर आला सिंध नवाब अली वसाण तरफान रेड हाउस पहुची ज़मीर हुसैन रेड सां संदस वॾे भाउ साजिद हुसैन रेड जी पीउ जी वफ़ात ते ताज़ियत कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिननि जो चवणु हो त बिलावल भुट्टो ई अपोज़िशन जो हक़ीक़ी रोल अदा करे रहियो आहे, जेको केर बि नथो करे सघे। पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जो सहारो आहे। इन मौक़े ते पीपी कारकुन खुदाबख्श मंगसी मोहम्मद याकूब खोखर अब्दुल मजीद मंगल साण पिणु गॾु आहे। जेकॾहिं अपोज़िशन जो को किरदारु करे थो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब करे थो, बाक़ी कोई कोन थो करे। नौकरियूं सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾेई सघे थी। तो बिलावल साहब जो साल हूंदो ऐं बिलावल भुट्टो साहब हिन मुल्क जो वज़ीर आज़म बणिबो ऐं कोई बि माई जो लाल सवाइ अल्लाह खां सवाइ बिलावल साहब खे रोके नथो सघे। ऐं बिलावल भुट्टे जूं जेके हिन मुल्क हिन क़ौम लाइ जेके काविशूं ऐं महिनतूं आहिनि रंग लाहींदियूं, ऐं बिलावल भुट्टो जॾहिं वज़ीर आज़म थींदो त मुल्क तरक़ी कंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।